लेक्चर में असी फैक्टराइजेशन के बारे में सिखंदासी यानी जुज़ा लहण। फ़र्ज़ कयो जुज़ा फैक्टर असल में छाके चइबो आहे, फैक्टर मीन्स डिवाइज़र यानी फैक्टर माना वंडींदड़ जेको पूरो पूरो वंडे। वंडींदड़ जी मिसाल 15 जा केड़ा केड़ा डिवाइज़र हैं जेके हिन ते लगंदा। 15 ते 3 जी भी टेबल लगे थी, 3 जो खोड़ो भी लगे तो, 3 ते 5 जो खोड़ो भी लगे तो, 3 ते 5 जो खोड़ो भी लगे तो। ये 15 जा डिवाइज़र आहिनि। 15 ते 1 जी टेबल भी लगे थी। फैक्टर यानी डिवाइज़र जेको पूरो पूरो उन्हनि ते लगे। फैक्टर जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। जीअं 10 जा फैक्टर कहिड़ा आहिनि, 2 आहे, 5 आहे। फैक्टर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा आहिनि। फैक्टर हिकिड़ा प्राइम फैक्टर हूंदा आहिनि, ॿिया कंपोज़िटिव फैक्टर बि हूंदा आहिनि। पर मेन जेके अॻिते हली कमु अचनि था या अॻिते हली पढ़जनि था उहा प्राइम फैक्टराइज़ेशन मेन आहे। असीं प्राइम फैक्टराइज़ेशन जे बारे में सिखूं था। प्राइम फैक्टराइज़ेशन कीअं फाइंड कबी आहे, अगरि हिन जा तव्हां 16 जा प्राइम फैक्टराइज़ेशन लहो। प्राइम फैक्टराइज़ेशन मुफ़रद जुज़नि में प्राइम फैक्टराइज़ेशन में नंढे खां नंढो अदद खणिबो, जुज़ो खणिबो। हिन ते नंढे खां नंढो टेबल कहिड़ो थो लॻे, नंढे खां नंढी खोड़ो 2 जो थो लॻे, छो त 2 ॾींहं अदद आहे। घणा दफ़ा लॻंदो, 8 दफ़ा लॻंदो। 8 ते कहिड़ो टेबल थो लॻे, 2 जो लॻे थो। घणा दफ़ा, 4 दफ़ा। 6 ते कहिड़ो टेबल थो लॻे, 2 जो 2 दफ़ा। 2 ते 2 जो 1 दफ़ो। हिन जा ई फैक्टर थी विया 16 जा। 2 हिननि खे मल्टीप्लाई कंदो साॻा ई 16 मिलंदा। असां फ़र्ज़ु कयो त 25 जा फैक्टर था फाइंड कयूं। 25 जा 25 ते 2 जी टेबल नथी लॻे। 25 ते 3 जी बि टेबल नथी लॻे। 25 ते 5 जी टेबल लॻे थी। 5 जी टेबल 25 ते पढ़ो घणा दफ़ा, 5 टाइम्स लॻंदी। वरी हाणे 5 ते कहिड़ी टेबल लॻंदी, 5 ते 5 जी टेबल लॻंदी 1 दफ़ो। जेका टेबल लॻंदी उहा हिते रखंदासीं। टेबल लॻी वई घणा दफ़ा, 5 दफ़ा। वरी 5 ते 5 जी टेबल 1 दफ़ो लॻी। 25 जा ई फैक्टर थी विया 5 × 5। 16 जा जेके फैक्टर थी विया 2 × 2 × 2 × 2, इहे 16 जा फैक्टर थी विया। 16 जा 48 जा फैक्टर मालूम कयूं। हलो ठीकु आहे, 50 जा फैक्टर था मालूम कयूं। 50 जा बि न, 36 ते 2 जी टेबल हणूं 18 टाइम, 18 दफ़ा लॻंदी। वरी 18 ते 2 जी टेबल हणूं 9 टाइम लॻंदी, 9 दफ़ा लॻंदी। 9 ते वरी टेबल 2 जी नथी लॻे, 1 अदद आहे तंहिंजे करे 2 जी टेबल न लॻंदी। 2 जी टेबल हमेशह इवन नंबर ते लॻंदी आहे, 2 अदद ते। हिन ते 3 टेबल हणूं घणा दफ़ा लॻंदी, 3 3 जा 9। 3 ते 3 जी टेबल लॻंदी 1 दफ़ो। त 36 जा जेके फैक्टर्स थी विया 2 × 2 × 3 × 3। 2 2 जा 4, 4 2 जा 4, 4 3 जा 12, 12 3 जा 36। 2 4, 4 टका 12, 3 12 36। 81 जा फैक्टर्स लहो। 81 1 अदद आहे, हिन ते 2 जो टेबल नथो लॻे। भला ॾिसूं 3 जो लॻेसि थो, 3 जो टेबल हा हिन ते लॻे थो। सुञाणिजे कीअं 3 जो टेबल लॻे थो, 8 खे ऐं 1 खे ऐड कयो त घणा थींदा, 9 थींदा। 9 ते 3 जो टेबल लॻे थो, तंहिंजे करे हिन ते बि 3 जो टेबल लॻंदो। यानी अगरि अंगनि यानी डिजिट्स जे एडिशन ते 3 जी टेबल लॻंदी त उन ते बि 3 लॻंदी। हिन ते 3 टेबल लॻंदी, 3 जो खोड़ो लॻंदो। घणा दफ़ा, 2 दफ़ा 8 ते थी लॻे, 2 हेॾे वेंदा, 2 बचंदा। 2 × 6, 2 दफ़ा लॻी। 2 बचा हेॾे आया थी विया 21, 21 ते लॻंदी 7 दफ़ा।
यानी 27 दफ़ा टिनि जी टेबल लॻे 27 ते 21 दफ़ा ॿिनि जी टेबल नथी लॻे टिनि जी लॻंदसि हा 9 दफ़ा लॻंदसि टिनि जी टेबल 9 दफ़ा 27 ते 9 ते टिनि जी टेबल लॻंदी ॿिनि जी न लॻंदी 3 दफ़ा टिनि ते टिनि जी 1 दफ़ो ठीकु ॿियो फ़र्ज़ु कयो असीं था कयूं 75 ते 2 जी टेबल नथी लॻे 75 ते 3 टेबल 7 ऐं 5 12 हा 3 जी टेबल लॻे थी हिन ते लॻंदी 3 ॿिट खां 6 हिकु बचो हेॾे आयो 15 थी वियो 15 ते टिनि जी 5 दफ़ा लॻंदी वरी 5 ते 5 जी लॻंदी 25 ते 5 दफ़ा वरी 5 जी टेबल 1 दफ़ो लॻंदी अञा ॿियो मिसाल 120 120 2 जी टेबल लॻंदसि छो त इवन नंबर आहे ॿधी अदद आहे घणा दफ़ा 6 12 6 2 12 0 साॻियो यानी 60 दफ़ा वरी ॿिनि जी टेबल 60 ते लॻंदी 30 दफ़ा 30 ते वरी ॿिनि जी टेबल लॻंदी ॿधी अदद आहे 15 दफ़ा 15 ते टिनि जी टेबल लॻंदी ॿिनि जी नथी लॻे 5 दफ़ा 5 ते 5 जी टेबल लॻंदी 1 दफ़ो ॿियो 196 हिन ते 2 जी टेबल लॻंदी ॿधी अदद आहे इवन नंबर आहे घणा दफ़ा 9 अरिड़हं नाडू अरिड़हं हिकु बचो हेॾे आयो 8 ॾू 16 वरी ॿिनि जी टेबल लॻंदी 98 ते 49 टाइम्स 49 ते 2 जी टेबल लॻंदी 49 आड नंबर आहे 2 जी नथी लॻे टेबल 3 जी बि नथी लॻे टेबल 4 ऐं 9 13 ते 3 नथी लॻे त हिन ते न लॻंदी 5 जी टेबल नथी लॻे छो त आख़िर में 5 न आहिनि 5 हूंदा आहिनि आख़िर में त पोइ 5 जी टेबल लॻंदी आहे 7 जी लॻे थी 7 दफ़ा 7 टाइम 7 ते 7 जी टेबल लॻंदी 1 दफ़ो ही सभु सम असीं कया आहिनि ऐं कुझु सम ऐं नोट्स में बि शेयर कयां थो उहे तव्हां प्रैक्टिस कजो त जीअं तव्हांखे वधीक सम्झ में अची वञे